सखर पुलिस एएसपी सिटी आमिर शहजाद की निगरानी में कार्रवाई करे कार मां 44 किलोग्राम चरसत एक जवाबदार के गिरफ्तार करे केस दाखिल किया वियो। तफ़सीलन मूजिब सखर जे सेक्शन पुलिस गुझो इतला मिलण ते एएसपी सिटी आमिर शहजाद की निगरानी में लब्बे मेहरान ग्लोब चौक वट नाकाबंदी दौरान एक मेहरान कार नंबर 306 ACC रंग अछो के रोके तलाशी वरती। तलाशी दौरान पुलिस कार में लिखायल 2 प्लास्टिक की थैलिन में 44 किलो चरसत करे कार समेत तेवील में वठी छड़ियो। शिकारपुर जिले के लखी गुलाम शाह वासी कार ड्राइवर जवाबदार मिठल वल्द मोहम्मद छुटल महर के गिरफ्तार करे ए सेक्शन थाने ते लाकअप करे छड़ियो। मथस केस नंबर 41/2024 मंशात एक तहत केस दाखिल किया वियो आहे, जॾहिं एसएसपी सखर पुलिस टीम लाइ शाबाशी जो पैगाम ॾिनो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची